शहबाज शरीफ़ जे साहिब जे ख़िलाफ़ नो कॉन्फिडेंस वोट ऑफ कॉन्फिडेंस वठण लाइ वोट ऑफ कॉन्फिडेंस वठण लाइ। हाणे ॻाल्हि इहा आहे त PTI वटि हाणे वञी पंजाब क़ौमी असैम्बली में बचिया आहिनि 80 न 40 या 48 वोट, छा 131 मेंबर हुआ क़ौमी असैम्बली में। हुन 131 मां 81 शेख रशीद सूदो, 2 ख़ाली थी विया इमरान ख़ान जे करे, सो 128 या 129 सीटूं हुयूं, जंहिंमां 80 या 81 सीटनि ते इस्तीफ़ा क़बूल थी विया। तो बाक़ी 40 45 50 सीटूं आहिनि। हाणे अगरि ऐं हुन मां बि चवनि था त टीहारो खनि ॼाण ॿिया फ़ारिग़ थी वेंदा हाणे, त बाक़ी 15-20 वञी MNA बचंदा PTI जा, उन्हनि खे बि सो लॻे थो त फेबररी ताईं सीटूं ख़ाली थी वेंदियूं सॼियूं PTI वारियुनि जूं। त उन सूरत में प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान अगरि इहो विसारे छॾिजे त सदर अलवी साहब आहे जेको PTI जो हिकिड़ो मतिलबु अॻवान आहे, अगरि सोचिजे त को सदर पाकिस्तान वेठो आहे त उहो PTI जी दरख़्वास्त खे इंटरटेन छो कंदो, PTI जी ॻाल्हि खे छो मञींदो। ऐं अहिड़ो कुझु थियो न आहे। मिसाल MQM चई छॾिया त असीं हाणे पार्टी छॾियूं पिया, इतिहाद छॾियूं पिया, त वोट ऑफ कॉन्फिडेंस लाइ सदर अलवी छो चवंदो शहबाज शरीफ़ खे। लेकिन छाकाणि त मिसाल मौजूदु आहे, प्रेसिडेंट ताज़ो मौजूदु आहे, मिसाल त भई गवर्नर पंजाब वेठे वेठे चौधरी परवेज़ इलाही खे चयो हिकिड़े टाइम ते हिकिड़े ॾींहं नोटिस ते चई त वठि वोट ऑफ कॉन्फिडेंस एतमाद जो वोट वठि न त फ़ारिग़ आहीं। त गवर्नर जो मिसाल ठाहे अगरि सदर साहब बि इहो कमु करे वठे त ॿी ॻाल्हि आहे, न त ज़ाहिरी तरह जो आर्ग्यूमेंट न आहे। पर हीअ जेको वॾी चेस मूव ऐं वॾी शतरंज जी चाल चली PDM वारनि त PTI जे माण्हुनि जा इस्तीफ़ा क़बूल करणु शुरू कयूं, इन मां सिर्फ़ु हासिलु इहो थियो, PDM खे हासिलु अगरि हिन मां सॼा त हिन सॼे अफ़साने मां, हिन सॼी जेका वॾी शातिराना चाल मां हासिलु छा थियो? हासिलु इहो थियो त अगरि असेंबली टुटे थी या शहबाज शरीफ़ असेंबली तोड़े थो त केयर टेकर गवर्नमेंट लाइ जेका मशावरत हू कंदो, हू राजा रियाज़ आहे, छा नालो आहे जेको PTI जो लोटो आहे, जेको मुनरफ़ आहे, बसि इमरान ख़ान सां हुनखे मुशावरत करण जी ज़रूरत न आहे। जी हा, जी हा। यानी जेका वफ़ाक़ी केयर टेकर गवर्नमेंट ठहंदी, उन में हाणे PTI जो को से या अमल दख़ल या चओ चवा न रहंदो आइनी तरह, छाकाणि त हू सीटूं ख़ाली थियल हूंदियूं, त पोइ आइनी तरह उहो जेका आहे जेका पोज़ीशन आहे लीडर ऑफ अपोज़िशन जी, छाकाणि त प्राइम मिनिस्टर खे लीडर ऑफ अपोज़िशन सां सलाह करणी आहे निगराह हुकूमत लाइ, सो उहो पोइ PTI वारा न हूंदा। जी हा। अच्छा, सो इन मां मूंखे महसूसु थिए थो, वधीक महसूसु थिए थो त शायदि किथे अंदर ई अंदरि, जेका ॻाल्हि मूं कल्ह बि चई पई, त शायदि नवाज़ शरीफ़ किथे अंदरां ई खाना इहो सोचे वेठो आहे त अगरि इलेक्शन अप्रैल में या मई में कराइजनि।